सां नाइंसाफ़ी कई आहे पठन वारनि कई आहे बंदि कई वञे दहशतगर्दी ये गुंडागर्दी ये गुंडागर्दी ये गुंडागर्दी ये दहशतगर्दी छा मसलो आहे बाबा? बाबा ये मसलो आहे असां अॻे हफ़्ते में एहतजाज कयोसीं जेके भठन वारा जे मिटी था खणनि प्यालनि राति जो भला जी टंग भॼी आहे ऊंदहि में हादसो थियो आहे धूड़ जे करे हुन हादसो थियो आहे हिननि खे मुतालबो इहो असांजो इहो आहे त पंहिंजे डंपरनि में खणनि मिटी जे रोड ते न किरे रोड ते मिटी न किरे असांखे इहो मुतालबो आहे ॿियो सिंध हुकूमत वारनि MNA हिते न को MP आहे ऐं ॿियो रोड न ठाहिरायो 4 साल हिन रोड खे थिया आहिनि उखड़ी वियो आहे सॼे हंधि हंधि तव्हां मीडिया वारनि जो चौराहे तव्हां ॾिसो त रोड सॼो उखड़ी वियो आहे माण्हुनि सां हादसा रोज़ थिया आहिनि राति निकिरे महिल अॼु हिते टंग भॼी आहिनि धूड़ में असां सॼा आवाम जो इहो मुतालबो आहे भठन वारनि खे त पंहिंजो भठन भली हलाइनि पर पंहिंजे डंपरनि में मिटी खणनि रोड ते न किरे ट्रैक्टर ट्राली सॼी मिटी किरनि था रोड जेको आहे अॻे हीअं हंधि टुटल आहे उन खां पोइ हिते 4-5 चिमनियूं आहिनि रोज़ कंहिंजी मिटी खॼे थी इहे ट्राल में खुलियल ट्रालियूं पोइ मिटी हारिजे थी पोइ अचण वञण खे माण्हुनि खे तकलीफ़ थिए थी रक्षण वारनि खे जेके रोज़ ॿार स्कूल वञनि था उन्हनि जो बि हालत तमामु जरी आहे ऐं असांखे बि जेको आहे रोज़ानो तकलीफ़ आहे हिन इलाइक़े जे माण्हुनि खे असांजो मुतालबो आहे बस वारनि खां इंतिज़ामिया खां त हिननि भठियुनि वारनि खे हिन चिमन वारनि खे जेको आहे पाबंद कनि त जीअं ॿियनि हंधि डंपर में मिटी खणनि था त हे बि डंपर में मिटी खणे रोड ते मिटी न हरिजे बाक़ी असांजो असां खां दुश्मनी कोन्हे का न को इख़्तिलाफ़ आहे असांजे रुगो सेफ्टी थिए असांजी जेको आहे असां जॾहिं हेॾा घरां निकिरी अचूं था त ॼण सोना पीटीअ मथां छा पहुतासीं कचो थी वियो आहे हिते ॼण रोड आहे ई कोन